ॾिहाड़ो पहिरीं मई ते इंतिहाई जोश सां मल्हायो वेंदो आहे। इहा अलॻि ॻाल्हि आहे त असां वटि अञा ताईं मज़दूरनि जो इस्तेसाल थिए पियो। सरकारी तौरु जेको मुआवज़ो तइ थियल आहे उहो सिंध में मज़दूरनि खे नथो मिले। नंढी उमिरि जा ॿार मज़दूरी कंदे अव्हां खे दुकाननि ते मिलंदा, जिन खे सिर्फ़ 5 खां 6 हज़ार जो मुआवज़ो महीने ते मिले थो। बाक़ी सूबनि जी भेट में सिंध में मज़दूरनि सां अञा बि बुरो हाल आहे। सॼो ॾिहाड़ो मज़दूरी करण खां पोइ बि सिर्फ़ 700 रुपया उजरत ॾिनी वञे थी। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त मज़दूरनि जे आलमी ॾिहाड़े ते तक़रीबूं कोठाइण ऐं तकरीरूं करण सां को फ़ाइदो न थींदो, न वरी हिकु ॾींहुं मल्हाइण सां मज़दूर खे को माली फ़ाइदो मिली सघंदो। अमली तौरु सिंध जो मज़दूर अञा बि पिसजे थो, अञा बि लोड़े थो। अमीर ऐं सरमाएदार अॻियां मजबूर रहे थो। पाकिस्तान ज़िंदाबाद।